अस्सलाम वालेकुम। आहियां प्रोफेसर डॉक्टर हाकिम अली क्लासरो। अवां सां जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा आहे तारीख़ जी खुले थी तारीख़ जी दरी उनजो भाङो पंजो अॼु आउं पेश पियो कयां जेको जेको आउं पहिरीं डिस्कस करे चुको आहियां त हिंदुस्तान ते यानी ब्रिटिश इंडिया ते ब्रिटिशर्स टिनि हिसनि में पूरी इंडिया खे विरहाए छॾियो ऐं उहे टे हिसा यानी कि एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स जेके आहिनि एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स में टिनि हिसनि में जेका आउं अॼु डिस्कस कंदुसि उन में पहिरियों आहे बॉम्बई प्रेसिडेंसी जंहिंमें बम्बई में जेको महाराष्ट्र जो इलाइक़ो आहे हिन वक़्तु बम्बई शहर जो नालो मुंबई आहे जेको चेंज कयो वियो ऐं पर उनखां अॻु में हुनखे बम्बई ऐं बॉम्बे ॿ अलॻि वर्ड आहिनि जेके असल में पोर्चुगीज़ वर्ड आहिनि ऐं आउं असां थोरो हिस्ट्री खे जेको आउं पंहिंजा लेक्चर करे चुको आहियां जेके व्लॉग्स मुंहिंजा अपलोडेड आहिनि उन्हनि में थोरी करेक्शन आहे त बम्बई जा जेको क्रोनोलॉजिकल हिस्ट्री आहे उन में इहा ॻाल्हि साम्हूं अचे थी त 1401 खां वठी बम्बई जेका आहे उहा जेका आई बम्बई उहा आई 1534 खां वठी हुनजो पीरियड आहे 1534 ईस्वी खां वठी वेंदे 1661 ईस्वी ताईं ऐं हाणे इन विच में बम्बई ते तक़रीबन इहो जेकर अरसो असीं कढूं था त 125 सालनि जो अरसो थिए थो 125 साल उते पोर्चुगीज़ उन्हनि अची कयो आहे बाद में हुननि पोर्चुगीज़नि ऐं ब्रिटिशर्स जे विच में रॉयल मैरिजिस थियनि थियूं त उन रॉयल मैरिजिस में पोर्चुगीज़ उहे डावरी में यानी कि जेके असीं चवंदा आहियूं ॾाज में बम्बई उहा पोर्चुगीज़ जेका आहे सा अंग्रेज़नि जे हवाले कई पर हाणे सुवाल इहो आहे त इहे जेके डेवलपमेंट्स थियूं उन में बम्बई उन वक़्तु कुझु जज़ीरनि ते मुश्तमिल इलाइक़ो हुयो जेके उन वक़्त जी हुकूमतूं जेकॾहिं हुयूं कंहिं ज़माने में जीअं मुग़ल डेनेसिटी हुई आख़िरी जिन खे मुग़ल डेनेसिटी खां अंग्रेज़नि जेको आहे या पोर्चुगीज़ जेके आहिनि सो उन्हनि सां विड़ी करे ऐं जेके लोकल प्रिंसिस लोकल जेकी राजवाड़ा हुया प्रिंसिसशिप हुयूं राजवाड़ा हुया उन्हनि खे हू टाइम टू टाइम उन्हनि खां हुकूमतूं खसे या उन्हनि जा इलाइक़ा फ़तेह करे उन्हनि जे मथां कुझु ॾन या जेको ख़राज थींदो आहे उहो रखी ऐं पोइ हू उन्हनि खे कुझु सॉवरेनिटी उन्हनि खे ॾींदा हुआ त वरी पंहिंजा पैसा पाण कयो पर असांखे टैक्स जो भरे सो इहा जेका पोर्चुगीज़नि किंग जॉन फोर जेको हुयो उनजी डॉटर हुई कैथरीना ऑफ ब्रिगांज़ा जेका उनजी डॉटर हुई किंग जॉन फोर जी उनखे पोर्चुगीज़ जेका आहे उहा हवाले कई बम्बई पर इन खां अॻु में असीं ॾिसूं था त बम्बई ते जेको गुजरात जो आहे उनजो सुल्तान बहादुर गुजरात जो उहो उनखे ते हुकूमत कंदो हुयो बम्बई वारे इलाइक़े ते पर हू इलाइक़ा पोर्चुगीज़ जे ई कंट्रोल में हुया छो त उहे आइलैंड्स हुयूं जज़ीरा हुया उन ज़माने में जेके लैंड ते हुकूमतूं हूंदियूं हुयूं उहे समुंड जे अंदरि जज़ीरनि ते खे पंहिंजे हुकूमत जे अंडर में आणण जो उन्हनि खे कॉन्सेप्ट न हो या ईअं सम्झो त उन वक़्तु उन्हनि खे हू हिकिड़ो वीरान ऐं
हिकिड़ो भड़बींग हिकिड़ो इलाइक़ो ऐं कंहिं बि कम जो न इलाइक़ो तसरु करे, भले इहो कंहिंजे बि जहाज़ राननि जे या जेके उन ज़माने में जहाज़ रानी ऐं जहाज़नि ते हमला कंदड़ जेकी वावेजस हूंदियूं उन्हनि ते हमला कंदड़ पायरेट्स, कज़ाक, समुंडी कज़ाक जेके आहिनि, उहे उन्हनि जज़ीरनि ते रहंदा हुआ ऐं उहे टाइम टू टाइम अची लैंड एरिया या प्लेन एरिया जेका आहे उते अची हू अची हमलो करे माण्हुनि खे तंग करे, उन्हनि खे फुरे लुटे ऐं कॾहिं कॾहिं हू शहरनि खे ॻोठनि खे टार्च करे यानी साड़े बायूं ॾेई हलिया वेंदा हुआ। नाज़रीन, अव्हांखे ख़बर हुजे त इहे पोर्चुगीज़ जेके आहिनि इहे इन्हनि अची सिंध जे इलाइक़नि ते बि उन ज़माने में हमलो कयो ऐं इहो त बाद में वरी कंहिं ॿिए व्लॉग में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त ठठे ताईं दरिया जे रस्ते सां हू ठठे जे शहर खे बि कई दफ़ा उन्हनि अची हमलो करे ऐं टार्च कयो आहे, यानी बाहियूं ॾेई साड़ियो आहे, लुटियो आहे, फुरियो आहे। 1661 खां वठी हूअं त इन विच में 1600 में बम्बई में उन जे इलाइक़े में, सूरत जे इलाइक़े में वरी ईस्ट इंडिया कंपनी अची पंहिंजी हिकिड़ी कोठी क़ाइमु कई ऐं उतां हुन जहाज़ रानी जे ज़रिए इंग्लैंड खां माल खणी अचनि पिया ऐं हितां वरी हिंदुस्तान मां खाम माल खणी ऐं उहे जेके आहिनि से उतां वापार जे हिसाब सां ईस्ट इंडिया कंपनी, ऐं पोइ बाद में वरी उन वापार पहिरीं त उहो इलीगल वापारु हुयो, हिकिड़ी कोस्टल एरिया जा वापार जीअं थींदा हुया कंहिं ज़माने में, जंहिंमें कुझु उनजी किथे त इलीगल जो मतिलबु आहे त उन में का गवर्नमेंट हुकूमत इनवॉल्व न हूंदी ऐं जेके उन इलाइक़े जा जेके राजवाड़ा या नंढा नंढा ताक़तवर दुरियूं उहे उन्हनि सां गॾिजी करे हू वापारु वाणिज्य वापारु कंदा हुआ ऐं ईअं हिकिड़ो सिलसिलो। सो बहरहाल हिकिड़ो आहे, असां विकीपीडिया खे जे ॾिसां थो त 1661 खां वठी 1817 ताईं इस्टेब्लिशमेंट ऑफ कंपनी सेटलमेंट थी। हाणे जेकॾहिं ॾाज में जॾहिं मिलियो, बम्बई जो इलाइक़ो जॾहिं ॾाज में मिलियो ऐं इन बम्बई जो जेको आउं ज़िक्र पियो कयां इन में सिंध शामिलु कान्हे, छो त सिंध खे अंग्रेज़नि बाक़ाइदगी सां लड़ाई करे जॾहिं फतह कयो, जेको हैदराबाद में मियाणी जी जंग जेका आहे उन में 1843 में टालपुर जेके सिंध जे मथां हुकूमत कंदा हुआ, उन्हनि टालपुरनि खां उन्हनि अंग्रेज़नि जंग करे ऐं सिंध जो बि पूरी सिंध जेका मौजूदा सिंध आहे या पूरी कोन, पर इन्हनि जा कुझु इलाइक़ा सिंध जा उहे इलाइक़ा उन वक़्तु सिंध चइनि ग्रुपनि में विरिहायल हुई। चार सिंध जे मथां 4 चौक हूंदो हुयो, हुकूमत कंदो हुयो, यानी की हिकिड़ो इलाइक़ो जेको आहे परगि॒णो जेको आहे उहो चांडकार परगि॒णो हुयो, जंहिंमें लाड़काणो, जंहिंमें शिकारपुर, जंहिंमें जेकबाद या दादू, इहे इलाइक़ा जेके आहिनि जा कुझु इलाइक़ा इहो उन परगि॒णे जा हिसो हुया। ॿियो जेको हुयो सो रियासत जेका खैरपुर रियासत सॼे थी, वरी उहो परगि॒णो हुयो। टियों परगि॒णो जेको आहे उहो वरी काशल जो इलाइक़ो, दादू जो इलाइक़ो ऐं परियां कराची ताईं ऐं सॼो ठठो ऐं इहे जेके आहिनि से उहे उनजो हिसो हुया। उते वरी टियों जेको आहे सो उहो परगि॒णो हुयो। चोथों जेको आहे उहो परगि॒णो सिंध जो उहो हुयो मीरपुर ख़ासि जो। त हाणे इहे 4 परगि॒णनि में सिंध विरिहायल हुई। बहरहाल हिकिड़े परगि॒णे खे छॾे, यानी जंहिंखे बाद में खैरपुर रियासत था चऊं पिया, उनखे छॾे बाक़ी 3 हिसनि ते अंग्रेज़नि सिधो सो पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई ऐं पंहिंजा जेके आहिनि से कारिंदा, हुकूमती कारिंदा उते हुननि अपॉइंट कया ऐं हुनखे एनेक्स कयूं। सिंध खे गैर फितरी तौर ते जेका सिंध हज़ारनि सालनि खां वठी आज़ादु ऐं हिकिड़ो अलॻि थलॻि हुनजी हैसियत हुई, उनखे अंग्रेज़नि ख़बर न आहे उनखे छो एॾो डिसीशन करे अंग्रेज़नि एॾी सज़ा जे तौर ते उन्हनि उनखे सिंध खे बम्बई जेको प्रेसिडेंसी उन्हनि क़ाइमु कई उनजो हिसो बणाए छॾियो। त पोइ उन ज़माने में इहो ई टर्म हलंदो हो त बम्बई एंड सिंध। त हाणे बम्बई एंड सिंध या बम्बई प्रेसिडेंसी
त उहे उनजे मथां अंग्रेज़ हिकिड़ो गवर्नर जंहिंखे गवर्नर ऑफ बम्बई हूंदो सॾिबो ऐं पोइ गवर्नर खां पोइ वरी कमिशनरेट हूंदियूं सिंध हिकिड़े कमिशनरेट हेठि हुई यानी सिंध ते सिर्फ़ु हिकिड़ो कमिशनर मुक़ररु कंदा हुआ उहो कमिशनर वरी हेठि कलेक्टर मुक़ररु कंदा हुआ ऐं असुलु मक़सदु हूंदो हो एडमिनिस्ट्रेटिव एंड रेवेन्यू एडमिनिस्ट्रेशन में अमन अमान ऐं उनखां अलावा रेवेन्यू कीअं कलेक्ट कजे त इहो हिकिड़ो सिलसिलो त हाणे बम्बई सां जॾहिं ॻंढियो वियो सिंध खे त इहो त 1800 इहो टाइम जेको आहे 1661 खां वठी 1817 में नथो अचे सो लिहाज़ा हीउ जेको 1661 खां 1817 जो आहे जंहिंमें कंपनी जेका आहे उनखे वरी कंपनी जो मतिलबु आहे त ईस्ट इंडिया कंपनी उनखे वरी लीज़ ते ॾिनो वियो उहो बम्बई जो इलाइक़ो जेको असल में उन वक़्तु 7 उन्हनि ते मुश्तमिल हुयो जज़ीरनि ते मुश्तमिल हुयो 7 जज़ीरा हुया त हाणे जेको मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ गवर्नर्स थींदा आया पर जॾहिं ईस्ट इंडिया कंपनी खे चार्ल्स ॿियो उन ईस्ट इंडिया कंपनी खे 1668 में ईस्ट इंडिया कंपनी खे 1668 में उन्हनि जेको आहे उहो बाक़ाइदगी सां उन्हनि खे उन्हनि लीज़ करे बम्बई ॾिनी लीज़ नाज़रीन सां सम्झो मकाते ते उनखे ॾेई छॾियऊं बम्बई कंपनीअ खे ऐं ज़ाहिर आहे उनजे बैक में यानी कंपनी जे बैक में वरी क्राउन हुयो यानी कि ब्रिटिश जेके हुकुमरान हुया उहे उन्हनि खे सपोर्ट में हुया यानी फ़ौज या फ़ौजी सिस्टम जेको आहे उहो उन्हनि उते उनजो हुयो ब्रिटिशर्स जो हुयो छो त ज़ाहिर आहे हिकिड़े ॿिए मुल्क मथां कब्ज़ो आहे त उन्हनि खे कहिड़े टाइम टू टाइम हिते शोरशूं उथनि पियूं अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ माण्हुनि में नंढियूं वॾियूं जेके आहिनि से उहे शोरश उथनि पियूं ऐं उनखां अलावा कॾहिं कॾहिं वरी डच जेके आहिनि यानी कि पोर्चुगीज़ जेके आहिनि उहे डच सॾिबा आहिनि त उहे पोर्चुगीज़ या डच जेके आहिनि उहे वरी कॾहिं कॾहिं उहे बि अची अटैक कंदा हुआ ऐं उहे बि उन्हनि बि बम्बई खे वरी 1674 में वरी अटैक कयो 1674 में वरी यानी कि वरी अची उन्हनि कब्ज़ो कयो पर वरी 1682 में वरी बम्बई में कंपनी वरी उन पंहिंजा क़िला ॾियणु शुरू कया ऐं क़िलो जेको आहे उन ज़माने में क़िलो ठाहिणु तमामु ज़रूरी हूंदो हो सो इहे जेके क़िला आहिनि जेके जीअं हाणे मिडल ग्राउंड कोस्टल बैटरी आइसलैंड जेको आहे जेको नालो आहे आइसलैंड जो उते हुननि क़िलो ठाहियो ऐं साॻे वक़्तु हुननि हिते असांजे इलाइक़े में जेके हितां जा एडमिनिस्ट्रेशन में उन्हनि माण्हुनि खे बि हुननि हुते रखियो पिए हाणे या उन इलाइक़े जा माण्हू बि हुननि एडमिनिस्ट्रेशन में रखिया पिए जेकी दरअसल मुग़ल एम्पायर्स में बि रहिया हुया कंहिं ज़माने में उहे विड़ाक हुया उहे फ़ौजुनि खे संभाले सघिया पिए ऐं उहे मुग़लनि खे छॾे करे उन्हनि वञी अंग्रेज़नि खे वञी जॉइन कयो हाणे इहो सिलसिलो औरंगज़ेब आलमगीर जे ज़माने ताईं जेको एम्पायर हुई ब्रिटिश एम्पायर खां अॻु में जेका हिते हिंदुस्तान में एम्पायर हुई औरंगज़ेब आलमगीर त उहो मुग़ल एम्पायर जेको आहे उहो उन जो ई माण्हू हो कंहिं ज़माने में याकूत खान ऐं ॿियो हिकिड़ो सिद्धी एडमिरल मुग़लनि जो हुयो पर उनखे उन्हनि अंग्रेज़नि ई उनखे उते बम्बई जो इलाइक़ो हुनखे ॾिनो हो जंहिंजी उहो हिफ़ाज़त कंदो हो पर वरी औरंगज़ेब जी जेका 1715 में वरी उनखे वरी याकूत खान खे वरी उतां तड़े 8 जून 1690 में याकूत खान खे वरी उतां तड़े कढियो
औरंगज़ेब जी फ़ौजनि 1715 में 1715 सो हीउ जेको आहे डिस्कस कयां पियो त इहो जेको पहिरियों हिसो आहे सो 1661 खां वठी 1715 ताईं त हाणे इन विच में ॾिठोसीं असां ॾिसूं था त कॾहिं अंग्रेज़ उते इन इलाइक़े में रहनि पिया त वरी कॾहिं अची उन इलाइक़े खे वरी फतह कनि पिया डच या पोर्चुगीज़ वरी वरी मुग़ल जेका एम्पायर जेका आहे उहा पंहिंजे हुन इलाइक़े खे वरी छॾाए पियो वठे त हाणे हीउ जेको सिलसिलो आहे इहो ज़ाहिर आहे इहो 125 सालनि जो आहे इन 125 सालनि में सम्झो त इहे ॿ टे राउंड जेके आहिनि अहिड़े क़िस्म जा हलिया जंहिंमें कॾहिं मुग़ल कॾहिं डच कॾहिं अंग्रेज़ हाणे इन सूरताल जेको आहे इहो सूरताल इहा 1718 ताईं तक़रीबन रही पर उन खां पोइ 1718 खां पोइ अंग्रेज़नि बाक़ाइदगी सां पेर खोड़े ऐं नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं त डच जेके हुया या जेके हुया पोर्चुगीज़ जेके हुया उन्हनि जो हुकुम अची कब्ज़ो करे ऐं टार्च करे माण्हुनि खे मारे पर हिकिड़ो कमु कनि पिया हू त हिते चर्चूं ॾियनि पिया उन्हनि जो हितां जे माल मता असांजा संसदो गवर्नमेंट करणु हुकूमत करण जो बि उनजो इरादो कोन पियो लॻो बसि माल मता खणणु उन खां पोइ वरी माण्हुनि खे कन्वर्शन करणु उनजो मज़हब जेको बि हिते हिंदुस्तान जो इंडिजिनियस मज़हब हुयो उन मां माण्हुनि खे जेको आहे सो अलॻि करणु ऐं पंहिंजी यानी चर्च क़ाइमु पिया कनि ऐं इहा बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डच हुजनि पोर्चुगीज़ या इंग्लिश मैन हुजे यानी कि बर्तानिया जो उन सभिनी जो मज़हब तक़रीबन साॻियो ई ईसाइत हुयो पर ईसाइत जा बि मुख़्तलिफ़ थियनि था प्रोटेस्टेंट थियनि था ऐं उनखां अलावा ॿिया थियनि था बहरहाल उन ज़माने में या एतिरी उन्हनि में उहा सेक्टरिज़म कोन हुई अलॻि अलॻि सेक्शन्स जेके आहिनि मज़हब जा कोन अञा एतिरा हुया वधीक पावरफुल पर सभु हिकु सॼा वेंदा चर्च उन्हनि जी जेका आहे उहा पोर्चुगीज़नि उते ऐं ठाही पोइ वरी अंग्रेज़नि बि अची बम्बई में ईस्ट इंडिया कंपनी में वरी उन्हनि बि सेटल कई ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ट्रीटीज़ आहिनि जेके हितां जे लोकल माण्हुनि सां हुननि क़ाइमु कयूं हिते जी लोकल मतिलबु आहे बम्बई जे लोकल माण्हुनि सां उन्हनि उहे ट्रीटीज़ क़ाइमु कयूं जंहिंमें हिते हिकिड़ी आहे ट्रीटी ऑफ सलबाई या बैटल ऑफ किरके या इन खां अलावा मुख़्तलिफ़ क़िस्म जूं शयूं आहिनि बहरहाल अंग्रेज़नि हिन विच में 1817 हाणे इहो पीरियड वरी जेको आहे विच में जेको आहे तव्हां सां डिस्कस कंदा त यानी 1661 खां 1817 ताईं त इहो जेको अनरेस्ट कॾहिं हुनजे पावर में कॾहिं हुनजे पावर में ज़ाहिर पावर जेका चेंज आहे उन में का वॾी का शइ कोन थी थिए ऐं नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं त हिते हिकिड़ी शइ लिखी पई आहे ॾाढी इंट्रस्टिंग आहे त बम्बई वॉज हिट बाई ए सिवियर फेमाइन ऐं कुदरती जेका आफ़तूं बि आयूं पए बम्बई में 1803 में मोस्टली हिकिड़ी वॾी आई हुई फेमाइन यानी जंहिंमें माण्हू तमामु वधि माण्हू मरी विया बुख बदहाली ऐं अनाज न फुटे ऐं बरसातूं न पवनि त हिकिड़ी सूरताल थींदी आहे ख़राबु सो विच लेड टू अ लार्ज स्केल इमिग्रेशन माण्हू तमामु घणो हितां लॾे विया लार्ज स्केल ते ऑन 5 नवंबर 1870 द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी डिफीटेड बाजीराव लोकल हुयो हुकुमरान हुयो जंहिं ते हाणे ताज़ो इंडिया वारनि फिल्म बि ठाही आहे बाजीराव जी जेका अव्हां शायदि ॾिठी हुजे त बाजीराव 2 जेको आहे उनखे डिफीट ॾिनी 1817 में ईस्ट इंडिया कंपनी
ऐं ॿियो वरी ॿी डिफीट जेका हुन ॾिनी उहा पेशवा खे ॾिनी, मराठा एम्पायर जो हुयो पेशवा हुनखे हुननि ॾिनी डिफीट ॾिनी। बैटल ऑफ किरकी हुई जेका असल में दखन जे मैदान ते प्लेटू जेका दखन, हाणे दखन चइबो आहे ॾखण या जे टोटल चइबो आहे हैदराबाद दखन, यानी जिथे असल में टीपू सुल्तान जी सुल्तानेट हुई। त इहो वरी अलॻि इलाइक़ो हुयो जेको महाराष्ट्र जे मथां ऐं उनजे मथां, ऐं हुतां जेको ॿियो नंबर प्रेसिडेंसी आहे असां सां डिस्कस कयो मद्रास प्रेसिडेंसी, उनखां मथां जो इलाइक़ो हिकिड़ो वॾो इलाइक़ो हुयो जेको हैदराबाद दखन जो इलाइक़ो सॾिबो हो, जिथां हुननि उते उनखे बैटल ऑफ किरकी में उनखे शिकस्त ॾिनी। असल में उहा मराठा एम्पायर हुई, मराठनि जी। मराठा तमामु वॾी क़ौम आहे हिंदुस्तान जी, जेकी विच हिंदुस्तान बि न चइजे, ॾखण हिंदुस्तान जा बि तमामु ॾाखिणा इलाइक़ा न, पर जेको पेट आहे हिंदुस्तान जो नक्शे खे ॾिसंदो आहे त उहो उन हिसाब सां उहो इलाइक़ो आहे। हाणे 1817 जो टाइम पूरे थियण खां पोइ वरी 1886 ताईं हिकिड़ो पीरियड आहे, यानी 17 खां वठी 86 ताईं। जेका 17 खां वठी 86 ताईं असां शयुनि खे ॾिसूं त तक़रीबन इहो 17 साल हिकिड़ा ऐं 14 साल ॿिया, 17, 14 इहे साल जेके असां हुन मां कढूं, यानी 30 साल 29 साल असां हुन मां कढूं तक़रीबन, त इहे 70 साल जो वरी पीरियड अचे थो हिकिड़ो ॿियो, तक़रीबन 70 सालनि जो, जंहिंमें वरी शहरनि जी डेवलपमेंट थिए थी। जंहिं अंग्रेज़नि वरी शहर अॾणु शुरू कया ऐं चर्चूं ठाहिणु शुरू कयूं। 1718 में उन्हनि फर्स्ट एंग्लिकन चर्च इन बम्बई उन्हनि ठाही, ऐं रेलवे लाइनियूं विछाइणु शुरू कयूं अंग्रेज़नि, जंहिंमें हुननि टाना रेलवे जो बुनियादु विधो, ऐं नंढी रेल यानी नंढे हुनजी जेका आहे सा गेज वारी ऐं वॾी गेज वारी रेलवे ते इहे जेके आहिनि हुननि हिते विछाइणु शुरू कयूं। हाणे बम्बई खे हुननि वॾो करण जी कोशिशि कई, माना कॉस्मोपॉलिटन सिटी बणाइण जी कोशिशि कई, छो त उते हुननि खे पंहिंजा दफ़्तर क़ाइमु करणा हुया, त दफ़्तरनि जी जेके बिल्डिंग्स ठहियूं, वरी उते कॉलोनियूं जेके अंग्रेज़नि जा पंहिंजा ऑफिसर्स उन्हनि जी फैमिलीज़ उन लाइ कॉलोनी ठाहियूं, त उन्हनि जा जेका कॉलोनियूं ठहियूं या जेको बंदरगाह ठाहियूं, त उते बंदरगाह खे बि उन्हनि डेवलप कयो, जेके पाण जंहिं गेटवे ऑफ इंडिया जेकी बिल्डिंग जेका आहे उहा हुननि उते गेटवे ऑफ जेका सॼे थी गेटवे ऑफ इंडिया, यानी उहा अपोलो बंदर हिकिड़ो आहे इलाइक़ो जिथे हुननि उते हुननि गेटवे ऑफ इंडिया ठाहियो, बिल्डिंग ठाही, जेका अॼु बि क़ाइमु, अॼु ॾींहं ते बि क़ाइमु आहे। तव्हांखे इहा ॿुधाईंदुसि त पाणी जी फिमाइन, यानी पाणी जी खोट, दरिया सुकी विया ऐं बरसातूं कोन पियूं, पाणी खुटी वियो, त पोइ ज़ाहिर आहे इहे जेका पोइ उहा माइग्रेशन वरी थींदी आहे माण्हुनि जी, जॾहिं पाणी ख़तमु थी वेंदा आहिनि। पाणी ख़तमु थियण जा उन ज़माने में अंग्रेज़नि जे अञा पहिरियां ॾींहं हुया, त उन ज़माने में रिवराइन सिस्टम एतिरो मज़बूत कोन हो, दरिया पंहिंजो रुख मटाए वेंदा हुआ, त पोइ रुख मटाइण खां पोइ जेके आबादियूं हूंदियूं, भले हज़ारनि साल जूं आबादियूं, पर जे दरिया रुख मटाए वेंदो हो त उहे आबादियूं पोइ घणो टाइम उते कोन रही सघंदियूं, पोइ उतां माण्हू वरी माइग्रेशन थींदी, लॾ पलाण थींदी, ऐं कुझु उतां जिन शहरनि खे हुन आबाद कयो उतां लॾे वरी ॿिया शहर वञी आबाद कंदा हुया। उनखे फेमाइन सॼो ईंदो हो, त उहे माण्हू वाटर फेमाइन जो शिकार थींदा हुआ। सो बम्बई बि ईअं ई मुख़्तलिफ़ टाइमनि ते वाटर फेमाइन जो शिकार थींदी रही आहे। 1824 में हिकिड़ो थियो, जुलाई 1832 में थियो, पोइ वरी हिंदू ऐं पारसियुनि जे विच में जहिड़ा पारसी हिन इलाइक़े में ॾिसंदव त पारसी मज़हब वारा, पारसी ॿोली ॻाल्हाइण वारा न, पर पारसी मज़हब वारा, ज़ाहिर आहे उहे पारसी ॿोली ॻाल्हाईंदा हुआ कंहिं ज़माने में, पर हाणे उहे पारसी ऐं हिंदुनि जे विच में वरी 1832 में वॾो राउट थियो, वॾो झेड़ा थिया, क़त्लो गारत थी, ऐं गवर्नमेंट ऑफ इंडिया ऑर्डर फॉर किल ऑफ डॉग्स, त
हिनखे हू किल ऑफ डॉग्स यानी अंग्रेज़ नफ़रत परियां पॉइंट ते हू हुनखे जीअं हुन लाइ ऑर्डर ॾिनो जंहिं ऑर्डर खे हू किल ऑफ डॉग्स था कुतनि खे मारियो माना विढ़नि था पाण में हुननि खे मारियो. In 1838 the island of Colaba and Little Colaba were connected to Bombay by Colaba Causeway. The Bank of Bombay was opened in 1840. 1840 में बैंक ऑफ बम्बई जो बुनियाद में रखियो अंग्रेज़नि. त हाणे मेडिकल कॉलेज जो मूं अॻु में ॻाल्हि करे चुको आहियां त 1845 में बि मेडिकल कॉलेज बि हुननि क़ाइमु कयो. ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ जेके नंढा ॿेटा उन्हनि ते वरी पुलूं ॿधी अंग्रेज़नि उन ॿेटनि खे वरी पाण में ॻंढियो. त माहिम जो ॿेट हुयो, ॿियो बंदरा जो ॿेट हुयो, उन्हनि खे बि 1845 में पुलूं ॿधी ऐं पाण सां हिक ॿिए सां ॻंढे उन्हनि उनखे वरी 1851 में वरी मुस्लमाननि जे विच में ऐं पारसीस जे विच में वरी हिकिड़ो झेड़ो थिए थो 1851 में बम्बई में. ऐं उनजो नतीजो इहो निकिरे थो त असल में इहो पारसिन हिकिड़ो आर्टिकल लिखियो असांजे नबी आख़िर ज़मान नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अगेंस्ट में. उन्हनि हिकिड़ो बदतमीज़ी कई, ब्लास्फेमी कई, जेका गुजराती न्यूज़पेपर में छपियो. त उन जे बुनियाद ते 1853 में जेको आहे 1851 में जेको आहे सो पारसी ऐं मुस्लमान जे विच में जेको वॾो झेड़ो थियो बम्बई में. हाणे हिननि ॻाल्हियुनि करण जो मक़सदु इहो आहे त जेकी वाक़ियात आहिनि उन वाक़ियात उहे माण्हुनि खे बाद में आइडियाज़ खे जनमु ॾियनि था. ऐं आइडियाज़ ज़ाहिर आहे माण्हुनि में आइडिया ईंदो आहे, माण्हुनि जे दिमाग़ में ईंदो आहे, ऐं पोइ वरी आइडियाज़ वरी ॿियनि माण्हुनि खे में ट्रांसफर थियनि था. त ईअं हिकिड़ो पॉलिटिकल सीडलिंग थिए थी ऐं पॉलिटिक्स जो बुनियादु पए थो उन वाक़ियनि सां. त इन विच में ॿिया बि वॾा कम अंग्रेज़नि कया. फर्स्ट एवर 1853 में 16 अप्रैल 1853 में फर्स्ट एवर इंडियन रेलवे लाइन बिगन ऑपरेशंस बिटवीन बम्बई एंड नेबरिंग तना ओवर अ डिस्टेंस ऑफ 21 माइल. 21 माइलनि जी 21 माइल माना अॼु जे ज़माने जे हिसाब सां 45 किलोमीटर तक़रीबन थींदा. त 45 किलोमीटरनि जी जेका आहे 43 खां वठी 50 किलोमीटर सो 21 माइल उहा हुन रेलवे लाइन जेका फर्स्ट टाइम ऑपरेट थी ऐं 1853 में. इहा सम्झो त बम्बई में या इंडिया में या इंडिया जी ॻाल्हि कोन था कयूं छो त इंडिया जी डेवलपमेंट जेका आहे अंग्रेज़ उहा वरी कलकत्ते में बि थिए पई, मद्रास में बि थिए पई. सो असीं जॾहिं कलकत्ते ऐं मद्रास जी सियासत तारीख़ ते हलंदासीं त पोइ असांखे वरी ख़बर पवंदी त उते छा थियो. हाणे इन विच में असां ॻाल्हि ॿुधायां त कॉटन मिल हुननि बम्बई में स्पिनिंग मिल क़ाइमु कई. वीविंग कंपनी इस्टेब्लिश कयूं 7 जुलाई 1854 में. नाज़रीन इहा हिन करे थो ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त हिन खां पहिरीं असांजो माण्हू हिते स्किल्ड घर में स्किल हूंदी हुई. यानी हर घर में हर माण्हू जेको आहे उहो पाण सां गॾु टूल रखंदो हुयो. यानी घर में जेकॾहिं हर ठाहिणो आहे त बि उहो माण्हू ठाहे वठंदो हो. जेकॾहिं उनखे खट ठाहिणी आहे त बि ठाहे वठंदो हो. जेकॾहिं डोली ऐं पींघो ठाहिणो आहे त बि ठाहे वठंदो हो. इहा स्किल हुन हर घर जे माण्हू न त बि हर पाड़े में हिकिड़ो माण्हू हूंदो हो जंहिंखे ढकण जो कमु ईंदो हो. हिकिड़ो माण्हू हूंदो ऐं हर घर में आॾाणो हूंदो हो. हर माण्हू जे हथ में असीं पाण पंहिंजी ज़िंदगीअ में इहे माण्हू ॾिठासीं जेकी सॼो ॾींहुं सुट वटींदा वठंदा. सुट जो मतिलबु आहे त हुननि जे हथ में कप
या अहिड़ियूं सबस्टेंस हूंदो जंहिंमां उहो डोरी ठाहिनि या उन मां धाॻो ठाहिनि ऐं उहे धाॻा ठाहिण खां पोइ माना इहो सॼो वेठे कचहरी बि कनि ऐं उहो धाॻो बि ठाहींदा रहनि ऐं उन खां बाद में उन धाॻे खे वरी बाज़ारि में वञी विकिणी अचनि या उन मां पाण ई वरी कपिड़ो उणनि त उहो जेको खादी जो कपिड़ो हथ जो ठहियलु कपिड़ो हर ॻोठ में हर घर में इहा स्किल हूंदी हर ॻोठ में इहा स्किल हूंदी त उन ते माण्हुनि जो गुज़ारो हूंदो भली सादी शयूं नज़र ईंदियूं जेके हूअं त अॼु वरी फैशन जे हिसाब सां हथ जूं ठहियल शयूं तमामु वॾियूं महांगियूं आहिनि दुनिया जे मार्केट में अव्हांखे ख़बर आहे त जेका हैंडीक्राफ्ट आहे उहा महांगी आहे पर इहा हैंडीक्राफ्ट हाणे आहे जो हाणे रेयर थी वई आहे अदरवाइज़ इहा जेका इंडिया में उन सिंध या बम्बई में उन वक़्तु इहा तमामु घणी वॾे पैमाने ते राइज हुई ऐं हर माण्हू पाण इहो कमकार कंदो त ढकण जो कमु लोहर जो कमु ऐं कुंभर जो कमु हाणे असीं ॾिठोसीं त सिंध में हिकिड़ो वरी ॿी शइ हुई जेका आउं तव्हां सां डिस्कस शायदि ॿिए कंहिं व्लॉग में कयां त सिंध में कम विरायल कीअं हुया जिन जे कमनि जी बुनियाद ते वरी माण्हुनि जूं ज़ातियूं बि आहिनि मसलन जेकॾहिं को दिला ठाहे थो ठिकर जूं शयूं ठाहे थो त उहो कुंभार सॾिजे थो कुंभार को कमु या कुंभर जो कमु करे थो ऐं ॻोठ जा सभु माण्हू वञी उन खां उहे शयूं खणी अचनि था पैसा वग़ैरह जो सिस्टम उन में कोन हो ऐं ढकण बि ॻोठ में हुयो जंहिंखां सभु माण्हू ढकण जो कमु उहे कराइनि था ढकण को कमु कराइनि था यानी ॻोठ में हर ठाहिण काठ जी शइ या हरा या माण्हू जे आराम लाइ खटा ऐं या अहिड़े क़िस्म जी ॿियूं नंढियूं वॾियूं शयूं उहे ढकण उहे लोहर इहे ॻोठ में हजम ॻोठ में हिकु ॿ हजम जंहिंजो कमु ई हो त माण्हुनि जी सीरप वग़ैरह ऐं वार वग़ैरह कटिंग वग़ैरह कंदा वठनि हाणे इन्हनि जो पंहिंजो गुज़ारो कीअं थींदो हुओ उन्हनि जो गुज़ारो तमामु आसान हो छो त इहो एग्रीकल्चरल सोसाइटी हुई पर अवाइली दौर जी इश्तराकी सिस्टम हो इहो त माण्हू पाण मुख़्तलिफ़ कम विरायल हुया ऐं हीअ जेके जिन जो तालुक़ु माण्हुनि जी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ सां हुयो इहे माण्हू काठ जो कमु लोह जो कमु ढकण जो कमु ऐं हजाम को कमु ऐं ॿियूं जेके रस्मात में ज़िंदगी जी रस्मुनि में रवाजनि में जेके शयूं कमु अचनि थियूं मसलन दोलारी मसलन अहिड़े क़िस्म जूं जा माण्हू उहे पहाड़ ते कमु कंदा यानी उहे सॼो ॾींहुं सभु कमु कंदा हुआ सॼो साल वरी उन खां पोइ अनाज 6 महीने या 3 महीने खां पोइ जॾहिं अनाज तयारु थींदो त हुननि जो हिसो उन अनाज मां कढी उन्हनि खे ॾिनो वेंदो हुओ ऐं हुननि माण्हुनि जा पंहिंजा अंबार जेके आहिनि से गुंदियूं जेके आहिनि से दाणनि सां भरिजी वेंदियूं ऐं उहो सॼो साल वरी उन मां पाण पंहिंजा बचिड़ा उन मां हुननि जा खाईंदा ऐं ईअं समाज जेको आहे सिंध जो भले बीठल समाज कोठबो हुनखे बाबा पर ॾाढो पीसफुल समाज हुयो ऐं इहो असीं पाण पंहिंजे अखियुनि सां या ॾिसी 60 जा असां आहियूं पैदावार 1960 जी पर असांजे ॻोठनि में इहे शयूं असां पाण राइज ॾिठियूंसीं ऐं बग़ैर सिके जे हलण जे बग़ैर करंसी हलण जे बाटर सिस्टम टाइप ते या अञा बि उन खां वधीक सुठो सिस्टम त इहो यानी कि ॿांह ॿेली वारो कमु हिक ॿिए सां ॿांह ॿेली थी हिक ॿिए जा कमु असीं इहो बि ॾिठोसीं त रोंबो हारपो कमु उन में बि माण्हू अची जेके वंगार चवंदा आहियूं सॼो ॻोठ अची उनखे माण्हू खे वंगार करे यानी मुफ़्त में सिर्फ़ु या त मानी जो को देगिड़ो को भत जो उन ते अची माण्हू उहे कमु कंदा हुआ त हाणे हीउ हुयो समाज हाणे इन समाज में यानी माण्हुनि जी हिते ज़रूरत कपिड़ो पाइण लाइ कपिड़ो पाण ठाहिनि माण्हुनि जी ज़रूरत जेकॾहिं खाधो पीतो त घर में त गोश्त खीर मखण अंडो इहो पाण पंहिंजा जानवर पाण मुर्गियूं हर माण्हू खे हर वेड़े में इहे सभु शयूं मुहैया हूंदियूं त हुनजी ज़रूरत बि ख़ुशहाली हुई सिंध में सो बहरहाल ईअं ई ख़ुशहाली जेका आहे सा सॼे हिंदुस्तान में हुई पर सिंध वधीक ख़ुशहाल हुई हाणे अचूं था हिन ॻाल्हि खे थोरो शॉर्ट कयूं था हिन सां रिलेट था कयूं त बम्बई में पहिरीं कॉटन मिल अंग्रेज़नि 7 जुलाई 1854 ते जेके स्पिनिंग एंड वीविंग कंपनी इस्टेब्लिश करे हुननि ऐं उनजो बुनियादु रखियो हाणे हिनजो नतीजो त बाद में ज़ाहिर थियो छो त उन खां बाद में अव्हांखे यादि हुजणु खपे त महात्मा गांधी जेको इंडिया जो लीडर हो उन आख़िर में हिकिड़ो वॾो सियासी
समाजी हिकिड़ो नारो ठाहियो त अंग्रेज़नि सां उन जी शयुनि जो बाइकाट कयो ऐं उन में आख़िरकार एसी ताईं जो हुन सॼो ॾींहुं हुन सां चरखो पाण सां गॾु हूंदो हो, जिथे बि वेंदो हो त चरखो पियो हलाईंदो हो ऐं काफ़ी ॾिसो था त हुन चरखे हलाइण जो हिकिड़ो सिम्बॉलिकली इहो हुयो त असां वटि पंहिंजी स्किल आहे, पाण असां सभु शयूं ठाहे सघूं था, पर छा थियो त अंग्रेज़नि जॾहिं हीअ मिल हई तव्हां सां ॻाल्हि ॿोल जारी रखिजे थी त हाणे जेका मिल हुननि अंग्रेज़नि हिते कॉटन मिल हई असल में इहो ईअं सम्झो त उन्हनि बुनियादु रखियो हितां जे माण्हुनि जो इक़्तिसादी इस्तेसाल करण जो बुनियादु। पर साॻे वक़्तु हिकिड़ी पॉइंट आहे कयां, पर साॻे वक़्तु जेकॾहिं ॾिसिजे त इहो पहिरियों हुननि बुनियादु रखियो हिते सनअतकारी जो बुनियादु रखियो असांजे बम्बई ऐं सिंध जे इलाइक़े में हुननि इहा। हाणे इन खां पोइ वरी अंग्रेज़नि हिते इन ई ज़माने में ई मूं डिस्कस करे चुको आहियां अॻु में त हुननि बम्बई यूनिवर्सिटी जो बुनियादु बि रखियो ऐं 1857 में ऐं ॿिया इंस्टीट्यूशन्स बि मॉडर्न इंस्टीट्यूशन्स ऑफ हायर एजुकेशन जो बुनियादु ॿियनि इलाइक़नि में बि रखी चुको आहे, जीअं यूनिवर्सिटी ऑफ कलकत्ता ऐं ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवे, बम्बई बड़ौदा एंड सेंट्रल इंडिया रेलवे। इहे असल में मुख़्तलिफ़ कंपनियूं क़ाइमु करे उन्हनि खे उहे टुकड़ा ॾिना वेंदा त हू पंहिंजो रेलवे जूं पटड़ियूं बि विछाइनि ऐं उन सां गॾोगॾु उते हू रेलवे फ्रेट यानी कि कैरेज ट्रांसपोर्टेशन ऐं ट्रांसपोर्टेशन ऑफ गुड्स एंड ट्रांसपोर्टेशन ऑफ पीपल, हिननि इहो 1860 ताईं इहे कमु करे वरिता। उन खां पोइ हिकिड़ी अंग्रेज़नि जी जीअं त अमेरिका ताईं बि अमेरिका बि उन्हनि जी तसलुत में हुई, ब्रिटिशर्स जी तसलुत में हुई, त इन विच में हिकिड़ी 1861 में तमामु वधी वई अमेरिका में सिविल वॉर ऐं उन में उन जी डिमांड उते वधी वई कॉटन जी। कॉटन हिकिड़ी अहिड़ी शइ हुई कॉटन जेका कॉटन जी जेके ओरिजिन्स आहिनि, जेके असुल वतन जेको कॉटन जो सम्झिजे थो पियो तारीख़ जे हवाले सां, त उहो सिंध, हिंदुस्तान ऐं इन खां अलावा मेसोपोटामिया ऐं इजिप्ट, इहे इलाइक़ा आहिनि जिन खे कॉटन जी ओरिजिन सॼे थी। हिते कॉटन जो फ़सुलु लाजवाब थींदो ऐं उन ज़माने में बि हिते जेका अमेरिका में जंग शुरू थी त ज़ाहिर आहे जंग में माण्हुनि जो तमामु वधि थींदो आहे, ज़ियान थींदा आहिनि, माण्हू मरंदा आहिनि ऐं उन लाइ उन्हनि खे कफ़न लाइ दफ़न लाइ कपिड़नि जी ज़रूरत पए थी, कॉटन जे कपिड़नि जी ज़रूरत पए थी ऐं उन्हनि जी तमामु माण्हू उन ज़माने में कॉटन खे तमामु हाई लेवल जी जेका आहे सा वेयरिंग सम्झंदा हुआ ऐं 1866 में इहो जेको आहे सो ट्रेड तमामु वधी वियो। 1866 में 1861 में जंग लॻी, 1866 ताईं इहो ट्रेड इंडिया जो जेको इंडिया में हिते इहा मिल ट्रेड मिल जेका कॉटन मिल ठाही उनजो बिज़नेस वधी वियो। नाज़रीन, उन खां पोइ बम्बई पोर्ट ट्रस्ट आहे, बम्बई मेडिकल म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे। 1872 में बम्बई जो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो बुनियादु विधो ऐं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो मतिलबु हो हुते बम्बई हाणे वधी हिकिड़ो अहिड़ो शहर बणिजी वियो जंहिंखे म्यूनिसिपल गवर्नमेंट जी ज़रूरत हुई ऐं म्यूनिसिपल गवर्नमेंट जे थर्ड टायर जेको कंसेप्ट आहे गवर्नमेंट्स जो त फेडरल गवर्नमेंट, प्रोविंशियल गवर्नमेंट एंड म्यूनिसिपल गवर्नमेंट। म्यूनिसिपल गवर्नमेंट एतिरियूं इंडिपेंडेंट हुयूं अंग्रेज़ ज़माने में जो हू पंहिंजो रेवेन्यू पाण कलेक्ट कंदियूं, रेवेन्यू पाण उन रेवेन्यू खे पाण उहे यूटिलाइज़ कंदा ऐं शहर खे बहितरीनु बणाए ख़ूबसूरत बणाइण जी कोशिशि कंदा। त उन खां पोइ उन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मुख़्तलिफ़ गार्डन्स ठाहिया, मुख़्तलिफ़ पार्क ठाहिया। विक्टोरिया गार्डन अॼु बि मशहूरु आहे ऐं
1873-74 में नॉर्थ ब्रुक गार्डन्स बि खोलियो वियो ऐं जिमखाना बम्बई जिमखाना जो बुनियादु पियो 1875 में ऐं उन खां पोइ Bombay became one of the few cities in the world to include a large national park within its limits. National park भी उन्होंने वॾो दुनिया जो मुख़्तलिफ़ सिटीज़ जे हवाले सां उन्होंने कहा कि Bombay Natural History Society was founded in 1883. हाणे इहे जेके मूं जेको अर्ज़ु कयो 1817 खां वठी 1886 ताईं 70 सालनि जो पीरियड आहे इहो पीरियड दरअसल इंस्टीट्यूशन ठाहिण जो पुलियूं रेलवे कंपनियूं काटन मिलूं इन्हनि जे ठहण जो पीरियड आहे जेको पोर्ट ट्रस्ट ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म हाणे उन खां पोइ जेको पीरियड आहे उहो आहे पॉलिटिकल कॉन्शियसनेस एंड इंडिपेंडेंट स्ट्रगल्स इहे पॉलिटिकल कॉन्शियसनेस एंड इंडिपेंडेंट स्ट्रगल जो चैप्टर थोड़ी देर खां पोइ हुन में डिस्कस कयां थो महिरबानी